वालेकुम नाज़रीन, मां या दिया ख्वाजा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। उम्मीद है अॼु तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। बिल्कुलु, ऐं असां बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। तव्हांजूं दुआऊं असां सां गॾु आहिनि, असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। आउं इरशाद जागीरानी तवजा हथ ॿधी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां ऐं नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं खणी रोज़ु ईंदा आहियूं ऐं तव्हां खां बि हाल अहिवाल वठंदा आहियूं। तव्हां टेलीफोन कंदा आहियो त पोइ ख़बर पवंदी आहे त तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो। बाक़ी जेको पाड़े में हूंदो आहे, भरिसां हूंदो आहे, उन खां पुछी वठंदो आहियां तव्हां कीअं आहियो, दिया ठीकु आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? आउं बिल्कुलु ज़बरदस्त आहियां। रोज़ हिकिड़ो ई सुवाल ठीकु कयो। इहो भला सुठो आहे न सुवाल, रोज़ु पुछणु घुरिजे, तबियत जी ख़बर न पवंदी आहे। 2-3 लम्हा गुज़रंदा आहिनि वरी पुछो। न ख़बर पवंदी आहे शक्ल मां। न शक्ल में चाहे त असीं आर्टिस्ट आहियूं न, असीं अदाकार बि आहियूं पंहिंजी जॻह ते। असांखे खोड़ सारियूं परेशानियूं आहिनि, खोड़ सारा ग़म आहिनि ऐं अलाए छा छा असां सां वियो वापिरियो गुज़िरियल 2 ॾींहंनि में, छो त मोकलुनि जा ॾींहं हुया। पोइ बि अची करे हिते तव्हांजी साहतुनि ऐं समातुनि ताईं जॾहिं पहुचंदा आहियूं त पोइ असां खिलंदा आहियूं, असां मुर्क ॾींदा आहियूं, तव्हां ताईं मुर्कूं पहुचाईंदा आहियूं। भली असां वटि खोड़ सारियूं परेशानियूं हुजनि, भली असांखे बिजली जो बिल ॾियणो हुजे, भली खीर जो बिल ॾियणो हुजे, गैस जो बिल बि अची वियो आहे। इन खां सवाइ खोड़ सारियूं ॿियूं महांगियूं शयूं वठी करे परेशान थी विया आहियूं। इंटरनेट जो बिल बि अची वियो ईअं न, अॼुकल्ह इहो बिल बि वॾो थो अचे। इहो सभिनी खां वॾो। बहरहाल पोइ बि असीं तव्हांजे साम्हूं पेश थींदा आहियूं त खिलंदा आहियूं, मुस्कुराईंदा आहियूं, हाल अहिवाल इन जे करे वठंदा आहियूं त तव्हां ठीकु आहियो न। पर तव्हां वारी ॻाल्हि आहे त तव्हां जेकॾहिं ठीकु न बि हुजो तॾहिं बि टीवीअ ते चवंदा ठीकु आहे। पर जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तव्हां मूंखे आफ़ियर ॿुधाए सघो था। मूंखे उमेदु आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। पर ठीकु रहण जो हिकिड़ो नुस्ख़ो तव्हांखे ॿुधायां थो, उहो इहो आहे त शुकुरु अदा कजे, जहिड़े बि हाल में आहियो, जीअं बि आहियो। जेको माण्हू शुकुरु अदा कंदो आहे न, उनखे अलाह ताला अणगणियूं ॾींदो आहे, उहो ॻणे ॻणे थकिजी पवंदो आहे। मतिलबु उनखे ख़बर ई न पवंदी आहे त काॾूं थो अचे, कीअं थो अचे, छा थो थिए। जेको माण्हू शुकुरु कंदो आहे ऐं जेको माण्हू हसद कंदो आहे न, पोइ उहो हथु हुनजो तंग थी वेंदो आहे, पोइ उहो परेशान रहंदो आहे। सो हसद जी माना आहे त साड़ न करणु घुरिजे कंहिंसां बि। जेकॾहिं कंहिंखे तव्हां पाण खां मथ भरो ॾिसो था, अॻिते ॾिसो था, त कोशिशि कयो त उन जहिड़े थियण जी माना का तरकीब आणियो पंहिंजे ज़हन में, या उन खां पुछा कयो भाऊ तूं कीअं भला मालदार थियो आहे, तूं कीअं अमीर थियो आहे, तो कीअं छा कयो आहे जो इन पोज़ीशन में पहुची वियो आहे। उन सां ईअं न कयो त उन जा पेर कटण जी कोशिशि कयो, माण्हुनि सां सलाहूं कयो त यार हिनखे इहो पाण खे मोतबरो सम्झे, इनखे सुभाणे कट करिणो आहे, असांखे का तरकीब अहिड़ी ॿुधायो त हिनखे कंहिं साज़िश में कंहिं ॼार में फासायूं ऐं हिन मां कंध पेर करायूं। ईअं न करणु घुरिजे। उहो बि तव्हांजो पंहिंजो आहे। पंहिंजा जॾहिं कंहिं पोज़ीशन ते हूंदा आहिनि सच पच त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। तव्हांजी सोच बि जेकॾहिं अहिड़ी आहे त पोइ तव्हां ॾाढा भागवंत आहियो, तव्हां ख़ुशबख़्त बि आहियो। छो त पंहिंजा किथे बि हूंदा आहिनि, भली असांजे कमु अचनि न अचनि, पर पोइ बि असां दोस्तनि में, असां कचहरियुनि में, असां महफ़िलुनि में इहो चवंदा आहियूं त फ़लाणो असांजो माइटु अथव, फ़लाणो असांजो पंहिंजो अथव। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त हसद न करणु घुरिजे, उन सां ख़ुशि हुजणु घुरिजे, उनजी ख़ुशीअ में ख़ुशि हुजणु घुरिजे। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि फरमायो न, बल्कि हदीस मुबारक आहे, उहा इहा आहे त हसद ईअं खाई छॾे थो माण्हूअ जे मास खे, जीअं काठियुनि खे जेको आहे न सो बाहि खाई छॾींदी आहे। सो हसद न कयो। हसद साड़ इंतिहाई ख़राबु आहे अमल इहो। इन सां ईअं थींदो आहे तव्हांजो रतु बि सड़ंदो आहे, तव्हांजो रतु बि सड़ी वेंदो आहे। सो जेकॾहिं ख़ुशबाश नोबना थियणु चाहियो था, तरक़ीअ जूं मंज़िलूं तइ करणु चाहियो था, त पोइ पंहिंजी कामयाबीअ जा गस पाण ॻोल्हियो। खोड़ सारियूं शयूं आहिनि यार, अलाए छा छा मुल्क में थिए पियो। हाणे त माण्हू घर वेठे अहिड़ा बिज़नेस कनि पिया, अहिड़ो कारोबार कनि पिया जो हुननि खे ॿाहिरि निकिरणी ज़रूरत ई न आहे। थधी छांव में वेठा आहिनि, घर लैपटॉप खोलियूं वेठा आहिनि, इंटरनेट वसीले अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं एप्स अची वियूं आहिनि। हाणे त नौजवाननि जे लाइ हिकिड़ी सलाह इहा बि आहे त खोड़ सारियूं अहिड़ियूं एप्लीकेशन्स पिया आहिनि जिते तव्हां लाइव अची करे 2-4 मिंट ॻाल्हायो था, कंहिं कम जूं ॻाल्हियूं कयो था, कंहिं ॿिए खे लाइन ते वठो था, तॾहिं बि उन मां चङो ख़ासो नाणो मिले थो, अर्निंग थिए थी पई। त इहे ॻाल्हियूं बि ज़रूरी आहिनि त तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजनि। हाणे इहो न आहे, पुराणो ज़मानो गुज़री वियो त वेंदासीं ॿाहिरि, कंहिं पीढ़ीअ ते वेंदासीं, कंहिं फुटपाथ ते वेंदासीं ऐं पोइ मज़दूरी जी तलाश कंदासीं, मज़दूरी जी ॻोल्हा कंदासीं त को मज़दूरी असांखे ॾिए। हाणे मज़दूरीअ वारा तव्हांजा हॾ काठ बि न रहिया आहिनि, जेकी नौजवान ख़ासि तौर ते शहरनि में रहनि था। सो हीअ जेका आहे किरत, उहा ॾाढी भली आहे त तव्हां पंहिंजे घर में खोड़ सारियूं शयूं करे सघो था, जेकॾहिं तव्हांखे इल्मु आहे, जेकॾहिं तव्हांखे अकुलु आहे। खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेकी नंढी नंढी शइ ॿियनि ताईं बि पहुचाईंदा आहिनि, पंहिंजे इल्म खे ॿियनि ताईं बि पहुचाईंदा आहिनि। सो जेका शइ सिखो उहा ॿियनि ताईं बि पहुचायो, ॿियनि जे कमु ईंदी। इल्मु विराइण सां वधंदो आहे, खुटंदो कोन्हे, घटिजंदो कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़हन में रखो, के माण्हू इन मामले में बि हसद कंदा आहिनि, चवंदा आहिनि मां हिनखे जो सेखारियो, हाणे मां जो तव्हांखे होस्टिंग सेखारियां ऐं पोइ वरी इहो ज़हन में सोचियां त सुभाणे हीअ मुंहिंजी जाइ ते अची वेंदी ऐं मां हेॾे होॾे न थी वञा, त इहा ग़लति ॻाल्हि आहे। हर को पंहिंजो कमु करे थो, सम्झो था न ॻाल्हि खे। हाणे ॿियो त तव्हांखे वधीक सम्झायां इहे ॻाल्हियूं। सो ॻाल्हि इहा आहे त हर को माण्हू पंहिंजो पंहिंजो रिज़्क़ खाए थो, हर माण्हूअ जो पंहिंजो नसीबु आहे, हर माण्हूअ जी पंहिंजी वैल्यू आहे, हर माण्हू वटि पंहिंजूं पंहिंजूं स्किल्स आहिनि। सो हर माण्हूअ जी जॻह हर माण्हू
पुर नथो करे सघे भरे नथो सघे उहो ख़ाल सो पंहिंजे पंहिंजे लेखे सां इल्मु विरायो ऐं माण्हुनि ताईं पहुचायो ॾात जीअं विराईंदो आउं त चवंदो आहियां त तव्हांजी सर्किल में अहिड़ा माण्हू हुजनि जेकी सुभाणे इहो चवंदा साईं मूंखे हिन माण्हूअ आथत ॾिनी हिन माण्हूअ दिलदारी ॾिनी हिन माण्हूअ रस्तो ॾिनो हिन माण्हूअ हेसी ताईं पहुचायो इहा तव्हांजे लाइ केॾी न ख़ुशबख़्ती जी ॻाल्हि आहे किथे उहो माण्हू इंटरव्यू में वेंदो ऐं चवंदो मूंखे फिलाणे सेखारियो सो इहे शयूं कयो त तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो पवंदो बहरहाल खोड़ सारियूं शयूं आहिनि ॻाल्हाइण जे लाइ पर वरी सियासी माहौल ते ॻाल्हायूं था त जेका मौलाना फज़लुर रहमान जेको अल्टीमेटम ॾिनो हुयो 48 कलाकनि जो त 48 कलाकनि में बेतमादी रिथ आणिबी ऐं वज़ीर आज़म खे घर भेड़ो कबो उन 48 कलाकनि खे 98 कलाक गुज़री विया आहिनि पर कुझु बि न थियो आहे लॻे थो त मौलाना साहिब जी जेका घड़ी आहे उहा ख़राबु थी वई आहे उनजो जेको सेल आहे उहो त या त सड़ी वियो आहे जो उहे 48 कलाक अञा पूरा कोन थिया आहिनि पूरी क़ौम पूरे अवाम जूं अखियूं आहिनि 48 कलाकनि में कॾो को गुज़री विया आहिनि 3 ॾींहं पहिरियां चयो 48 कलाक जो अल्टीमेटम पर अञा ताईं कुझु बि न थियो आहे बाक़ी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जंहिं बि शहर में वञे थो चए थो जियो मुल्तान जियो लाहौर जियो गुजरावाला जेके बि शहर आहिनि पर उते वञी करे इहो थो चए त तमामु घणी ख़ुशी आहे त हेतिरो क्राउड थियो आहे सो क्राउड जी ॻाल्हि यादि आई त हिकु पासे जेकी अपोज़िशन जमायतूं आहिनि या मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे लेखे लॻो पियो आहे बिलावल भुट्टे ज़रदारीअ जे जलसनि में बि खोड़ सारो हुजूम आहे हाणे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे हिते सम्झ में नथी अचे तव्हांखे बि सम्झ में न आई हूंदी त पीपल्स पार्टी जो जेको जलसो आहे जेको मार्च आहे जेको हलंदो थो रहे उहे काफ़िला मुख़्तलिफ़ शहरनि मां उते माण्हू एड थींदा विया आहिनि हितां सिंध मां बि माण्हू खोड़ सारा गेले विया आहिनि खणी विया आहिनि मतिलबु पाण सां गॾु ऐं उते जिन शहरनि में उहे काफ़िला पहुचनि पिया जेको जुलूस पहुचे पियो उतां जा माण्हू उन जलसे में गॾु थियनि पिया माना हीउ काफ़िलो वधंदो थो वञे ऐं कुझु ॾींहं पहिरियां ऐलान बि कयो हुयो हिकिड़े असांजे दोस्त पीपल्स पार्टीअ जे उते ई जलसे में ई त बाबा हिते 10 लख माण्हू थी विया आहिनि मतिलबु माण्हू एतिरा पहुची विया आहिनि सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त हिकु पासे सभु माण्हू समूहे खणी पहुचण ऐं उनखां पोइ एतिरा माण्हू इमरान ख़ान साहिब जो जलसो बि आहे इमरान ख़ान जे जलसे जी ॻाल्हि कयूं त उन बि एतिरा ई माण्हू गॾु करे वरिता हिकिड़ी कॉल ते इहा ॻाल्हि सम्झ में न आई ऐं उहे बि इमरान ख़ान सां सहमति हुआ PTI जा झंडा खणी बीठा हुआ ऐं ख़ान साहिबु वरी इहो चयो त जेकॾहिं तव्हांजी बेतमादी रिथ कामयाबु न वई त पोइ तव्हांजो कहिड़ो असरु थींदो तव्हां सम्झो था न मुख़्तलिफ़ नाला बि ॾिनई ज़रदारी साहिब खे बीमारी चयो अथई वरी मौलाना फज़लुर रहमान जो वधि नालो खणंदई मां न खणंदुसि इहो बहरहाल अॼु अख़बार छा थी चवे अख़बार वरी हिन पासे रखी थो मां वरी हुन पासे ॾिसां पियो कॾहिं कॾहिं ईअं भुल चुक बि थी वेंदी आहे अख़बार वधीक छा थी चवे तव्हांखे ॿुधायां रोज़ानी जीजल अख़बार रोज़ानो हीअ शाया थींदी आहे कराची हैदराबाद ऐं सखर मां हीअ अख़बार शाया थींदी आहे हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपुर साहिबु आहे ऐं हिन अख़बार जी क़ीमत 20 रुपया आहे सिफ़ा 8 आहिनि अॼु अख़बार में तारीख़ कहिड़ी आहे तव्हांखे ॿुधायां थो सूमर जो ॾींहुं अख़बार लिखे थी वाक़ई सूमर जो ॾींहुं आहे इहा अख़बार माना कूड़ी ॻाल्हि न लिखी आहे 7 मार्च 2022 मुताबिक़ 3 जेको आहे सो शहबान जी 3 तारीख़ आहे सो तहरीक अदम एतमाद नाकाम थियण ते चोरनि सां जेको हशर कंदुसि छा उन लाइ तव्हां तयारु आहियो वज़ीर आज़म साहिबु इहो थो चए सो वज़ीर आज़म साहिबु माना जेका बॉडी लैंग्वेज आहे हुनजी उहा ईअं थी लॻे त ॼणो कुझु न थींदो हुनखे ॾिसूं त वधीक छा थो थिए इन खां सवाइ इमरान ख़ान साहिबु चए थो त नंबर 1 ॾोही नवाज़ शरीफ़ कूड़ ॻाल्हाए बॉलीवुड जी अदाकारी करे मुल्क मां भॼी वियो माज़ी में नवाज़ शरीफ़ अटक जेल मां कूड़ ॻाल्हाए भॻो हुयो 3 भेरा वज़ीर आज़म ऐं हुनजा ॿार अरबें रुपयनि जे महल में रहनि था सो ज़रदारी साहिब जे लाइ बि ॻाल्हायो अथई चए थो त ज़रदारी साहिबु किताबनि जो ज़िक्र किताबनि में मज़मूननि में चोरीअ जो हुनजो ज़िक्र आहे फिल्मूं ठहियूं हुते बि आहे पेपर मिल्स जो केस ज़रदारी ठाहियो ऐं श्री महल खपाए पैसो पाकिस्तान मोकिलायो 4 नंबर ते फज़लू आहे खेसि मौलाना न चवंदुसि मौलाना पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि फज़लुर रहमान डीज़ल परमिट खाई पैसो ठाहियो आहे इहो चए थो वज़ीर आज़म साईं मां नथो चवां सो बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त एम्पायर जी आंगुर ॾांहुं ॾिठो त मसइला हल न थींदा कठपुतलीअ खे घर मोकिलिणो पवंदो ऐं रूस जे दौरे जी बुनियाद ते पाकिस्तान खे अकेलो सम्झणु दुरुस्त न आहे इहो सईद यूसुफ चए थो ऐं ख़ुर्शी शाह चए थो त एम्पायर न्यूट्रल थिए रियासत खे बचाइण लाइ इमरान खे वञिणो पवंदो ऐं वज़ीर आज़म जे रियायती पैकेज खां पोइ इटलीअ जी सीड़पकारी जो वफ़द पाकिस्तान जो दौरो कंदो फज़लुर रहमान साहिबु वरी चए थो त बेतमादी रिथ तयारु आहे नंबर पूरा आहिनि नाकाम थी वापसि न आहियूं मोटिया सो हाणे ॾिसूं त छा थो थिए नी ऐं नदीम अफ़ज़ल चंद बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे वरी पीपल्स पार्टीअ में शमूलियत करे छॾी चई त मां खां वॾी ग़लती थी वई जो मां हेॾे वियो हुउसि ॿाहिरि सो वरी पंहिंजी पार्टीअ में मोटी आयो आहियां सो कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू हूंदा अथव जेका चढ़ती पार्टी ॾिसंदा आहिनि त ओॾे वरी फिरी वेंदा आहिनि एतिज़ाज़ अहसन आसिफ़ ज़रदारी खे नवाज़ शरीफ़ खां एहतियात करण जो मशवरो ॾेई छॾियो आहे शाह महमूद कुरैशी साहिबु चए थो सिंध जो अवाम तब्दीली चाहे थो उहो ज़रदारी टोले मां तंग अची चुको आहे इन खां सवाइ चीफ जस्टिस कुझु महीननि लाइ ईंदो त कुझु बि न करे सघंदो मुद्दो 3 साल हुजणु घुरिजे जस्टिस मंसूर अली शाह जो इहो चवणु आहे ऐं
पेका जो कानून 2016 में नवाज़ शरीफ़ आंदो, हाणे उहे मुखालफ़त कनि पिया। फ़ारूक नसीम इहो चवे पियो ऐं मरीम नवाज़ चए पई त वज़ीर आज़म इमरान ख़ान में के बि अख़लाक़ी क़दुरु न आहिनि, अख़लाक़ियात उनखे न आहे, अलाए कीअं थो ॻाल्हाए, तक़रीर करे थो त नाला बि अधूरा थो वठे ऐं घटि वधि बि ॻाल्हाए थो। सो बहरहाल सियासत में अॼुकल्ह इहो थी वियो आहे त सभु अहिड़ी लैंग्वेज यूज़ कनि था। सो ख़ान साहिब बि उन पैटर्न ते हले पियो। अॼु शोबिज़ जे पेज ते निगाह विझूं भला, थोरी शोबिज़ जूं ख़बरूं तव्हांखे वणंदियूं हूंदी आहे छो त उहे चटपटियूं हूंदियूं आहिनि, उन में थोरो माना ईअं का ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे खुशी बि हूंदी आहे ऐं का ॾुख जी, छो त पाण उन्हनि जा परस्तार हूंदा आहिनि। जेकी ॾिसंदा आहिनि उहे बि शोबिज़ आर्टिस्टनि जा ख़ासि तौर ते जेके परस्तार आहिनि उहे उन्हनि जे बारे में ॼाणणु चाहींदा आहिनि त उहे छा पिया कनि, उन्हनि जूं एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि। सो सोनाकशी सना जा फ्रॉड केस में ज़मानत न थियण जोगा वारंट जारी थी विया आहिनि ऐं इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। वारंट जारी थी आहे त ज़मानत न थियण जोगा। सलमान खान जी शादीअ जे एतिराफ़ वारी नई वीडियो सोशल मीडिया ते वायरल। इंस्टाग्राम अकाउंट ते सलमान खान फिल्म जी डायलॉग जी मिक्सिंग करे छॾी। मिक्सिंग में हम आपके हैं कौन जे सीन में सलमान शादीअ बाबति सवाल करे थो त पोइ शादी थी वई, फिल्म जो डायलॉग हा थी वई, सलमान खान जो डब कयल जवाबु। सो हाणे सोनाकशी सां चवनि था त शादी कई थी, ख़बर अञा आहे कोन, अञा ॻाल्हियुनि खे लिकाइनि था पिया, सही माना में वायरल न थी आहे इहा ख़बर। सो कोरोना ऐं मुसलसल अकेलाई हुमा कुरैशी जी ज़िंदगी तब्दील करे छॾी। मां हाणे साॻी न रही आहियां, हुमा कुरैशी। सो अॼु मुख़्तलिफ़ ख़बरूं ॿियूं बि आहिनि। शाहनवाज़ ॾाणी जीअं सिंध वारा जी ॻाए दिलियूं खटे वरितियूं। क्रिकेट जूं ख़बरूं बि अॼोकी अख़बार में आहिनि ऐं आलमी ख़बरुनि मां बि कुझु ख़बरूं तव्हां पढ़ी सघो था। ज़राअत जूं ख़बरूं बि आहिनि, सुठो कॉलम बि अख़बार छपींदी आहे। पढ़ंदा कयो, अख़बार पढ़ण सां मुतालियो वधंदो आहे, मुशाहिदो वधंदो आहे, माण्हू ॻाल्हाइण जहिड़ो थी वेंदो आहे। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ मौज़ूद महिमान सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। जी दिया वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। बलीकार हिकु भेरो वरी बलीकार। माशाल्लाह 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 मां वरी इहो सुभान अल्लाह। सो वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कंदो, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। मौज़ूद महिमान पूछी चुका आहिनि, ॾाढा सेबता सुहिणा महिमान। सभ खां पहिरियां टीवी स्क्रीन ते जेका शख़्सियत तव्हांखे नज़र ईंदी, ॾाढी ज़बरदस्त शख़्सियत आहे, शफ़ीक़ माण्हू आहे, भलो माण्हू आहे, खिलणो मिलणो माण्हू आहे। स्टूडियो में जीअं ई पहुतो त परे खां ई माना अञा इंट्रो ॾियां पियो त हीअं कई मूंखे, मां चयो हाणे कीअं मां हुननि खे जवाबु ॾियां, हाली मां पंहिंजो कमु थो कयां। पोइ जीअं मिलियो त वरी भाकुर पाए मिलियासीं ऐं तबियत अहिड़ी हुजणु घुरिजे माण्हूअ जी जो अॻियों माण्हू जॾहिं तव्हांखे ॾिसे उहो बि मुस्कुराए, उनजे चहिरे ते बि मुर्क अची वञे। सो अहिड़ी शख़्सियत जो मालिक आहे, तमामु सुठो ड्रामा आर्टिस्ट आहे, मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते तव्हां उनखे ॾिठो आहे, सुठी परफॉर्मेंस उनजी हूंदी आहे, जंहिं बि रोल में जंहिं बि किरदार में तव्हां उनखे ॾिठो आहे त तव्हां यकीन उनजी तारीफ़ ई कई हूंदी, छो त हू किरदार खे सम्झी करे उन में समाइजी वेंदा आहिनि। सिंध ॼाई हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त असांजो ड्रामो बि अचे पियो, उन में बि उन वॾेरे जो रहिस जो किरदारु अदा कयो आहे। सो ऐं इन खां सवाइ पाणीअ मंझि पसा जेको आनियर आहे हिन वक़्तु टीवी ते तव्हां ॾिसंदा बि हूंदव, उन में बि ॾाढो ज़बरदस्त उनजो किरदारु आहे। मुख़्तलिफ़ ॿियनि ड्रामनि में बि सिंध टीवी जो हिसो रहियो आहे, प्रोग्रामनि में सिंध टीवी जो हिसो रहियो आहे ऐं पाण अॼु उन सां ॻाल्हाईंदासीं थिएटर ते, स्टेज ते ऐं गॾोगॾु टीवी स्क्रीन ख़ासि तौर ते कचहरी कंदासीं। मुख़्तलिफ़ जेकी बि अदाकार आहिनि अॼुकल्ह जे ज़माने जा, उन्हनि जी अदाकारी ऐं पुराणे वक़्त जी अदाकारी ते पाण ॻाल्हाईंदासीं उन्हनि सां। सो असां सां गॾु आहे ॾाढो ज़बरदस्त असांजो वन एंड ओनली, असां सां गॾु मोहम्मद अली ईसानी साहिबु, उनखे बलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू वेरी मच। तबियत ठीकु आहे साईं? अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे ऐं मां आई एम वेरी थैंकफुल टू सिंध टीवी एंड इरशाद जागीरानी साहब, तव्हांजी मोहबतुनि जी महिरबानी, तव्हांजी सिक जी महिरबानी, जहिड़े नमूने जो तव्हां इंट्रो ॾिनो आहे त हाणे मां छा ॻाल्हायां। साईं ॻाल्हि असां वटि हिकु आहे, अव्हां सां ॾाढी सिक आहे। ॻाल्हि हिकु आहे, अव्हां सां ॾाढी सिक आहे। वेरी नाइस। वाह 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 वाह, तव्हां न हूंदा आहियो पोइ बि तव्हां ॾे थींदी छिक आहे। असांखे बि थिए थी छिक आहे। हा भई, पर तव्हां वरी जेका ॻाल्हि कयो था उन में थोरी लिक आहे। सो असां सां जेका ॿी शख़्सियत आहे, पाण रिटायर्ड कैप्टन आहिनि ऐं गॾोगॾु मुख़्तलिफ़ मामलनि ते गहरी नज़र रखनि था, तजिया निगाह ॾाढा सुठा आहिनि। सिंगिंग जो बि उन्हनि खे शौक़ु रहियो आहे। अॼु सिंगिंग न कराईंदासीं पर उन्हनि खे ॿुधायां थो तव्हांखे त उन्हनि जो इहा उन्हनि जी हॉबी बि रही आहे, इहो मश्किलो बि रहियो आहे। ॾाढा सुठा आर्टिस्ट बि आहिनि असां सां गॾु आहिनि। मोहम्मद ज़फ़र साहिब, उन्हनि खे वेलकम चऊं था। ज़फ़र भाई कैसे? ठीक है, वालेकुम सलाम, बहुत शुक्रिया फतह थैंकिंग ऑफ यू एंटिसिपेशन में गिवन विद रिस्पेक्ट कि आपने मुझे अपने इस प्रोग्राम में जो है मदद किया, बहुत शुक्रिया। थैंक यू सर, थैंक यू सर, बहुत शुक्रिया। ऐं इन खां सवाइ जेका ॿी शख़्सियत आहे उहा ॾाढी सुठी शख़्सियत,
ख़ासि तौर ते राग जे हवाले सां आवाज़ु ॾाढो सुहिणो रखंदड़ दोस्त असांजो भला कलाम जो असांखे ॿुधाईंदो, तरतीब जेका चूंड खणी आयो आहे, वॾी हिकिड़ी डायरी खणी आयो आहे, ऐं उन डायरी खे सजाइण में असांखे अधु कलाकु लॻो आहे घटि में घटि। असांजे प्रोग्राम खे माना 5-6 मिंट जेको लेट थियूं उन जी डायरीअ खे रुगो सेट करण में लॻा पिया त इहा रखूं किथे, असां कीअं रखूं। सो पाणीअ जो गिलास बि रखियो त चई मां हर मिसरे में पाणी जो ढुक हणंदुमि अॼु, अदा मर्ज़ी आहे तव्हांजी। सो भलीकार चऊं था, असां सां गॾु आहे इरफान अली अवान साहिबु। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? बिस्मिल्लाह वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो, ठीकु ठाक? तबियत ठीकु आहे साईं, मज़े में? माशाल्लाह, इहे शयूं साईं ज़रूरी आहिनि ज़िंदगी में, लाज़िम आहिनि। साईं इहो माना खयों कीअं अथव इहो सॼो सामान, इहे बाजो वरी इहे गिलास विलास, वॾो खफ़ो आहे इहो त? ॾिसो था त विहूं था स्टेज ते जॾहिं ॻाइण में त इहे शइ लाज़िम आहिनि, छो जो मसरूफ़ियात जे करे यादगिरो थोरो घटि थो थिए, त बिज़ी लाइफ आहे। माना तव्हां नौजवान आहियो, तव्हांखे यादगिरी हाणे खां ई नथो थिए? कमकार इलाही आहिनि, शादियूं घणियूं कयूं अथव? शादियूं घणियूं कयूं अथव? पोइ बि यादगिरो न आहे? अञा हिकिड़ी आहे। पोइ बि यादगिरी न आहे? अलाए कहिड़ा कहिड़ा आइटम अची विया आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा गीत अची विया आहिनि, ऑडियंस में फरमाइशूं थियनि थियूं, मजबूरन यानी कि उन खे फॉलो थो करिणो पवे। सही न, पर ही 2-3 डायरियूं जो तव्हां रखियूं आहिनि त इहा यादगिरी कीअं हूंदी आहे त इहो कलाम इन डायरीअ में आहे या उन डायरीअ में आहे? पोइ इहा साईं ॾिसो था रोज़ माहौल हले थो पियो, छा कजे? इहो बड़ो खफ़ो आहे न, वरी केरु ॻोल्हे इहो कलाम अलाए हिन साई डायरीअ में अलाए एचके में आहे, केॾी कैलकुलेशन करणी थी पवे। हा, पोइ वॾी तरतीब रखी अथव। बहरहाल वॾी महिरबानी, तव्हां सां कचहरी कंदासीं, खिल भुग मां कंदो आहियां साईं, नाराज़ न थिजो। अॻ में ई तव्हां चयो, मां चयो बिल्कुलु ओके। उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु आहे। उस्ताद मोहरम नाज़, तव्हांखे पहिरियां ई मां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हां मुल्कंदो। सलाम सिंध सभिनी महिमाननि खे भलीकार। इहो मां यकीन कयो परे खां सम्झो आईपैड पियो आहे परे खां, इहो बैक साइड में इरफान साईं इहो साईं वॾो माना तयारु करायो अथई न, मां इहो ई त सोचियो पए। पुठियों जेको आहे त कुंडो बि लॻल आहे हथु माना ईअं खणी हलण लाइ, वॾो सिलसिलो आहे। न बहरहाल इरफान असांजी सिंध जो तमामु सुहिणो रागी आहे, जॾहिं बि आयो आहे ॾाढो सुठो उन्हनि महफ़िल खे रचायो। अॼु बि उमेद आहे तमामु वाह वाह, वॾी महिरबानी उस्ताद साईं तव्हांजी बि। सो ईसानी साहिबु, छा हाल अहिवाल आहे? ख़ुशबाश आहियो, ख़ैरियत आहे, मज़े में? ज़िंदगी कीअं थी गुज़रे? मज़ो आहे मुल्क में या उहे मज़ा न आहिनि? हाय हाय, मज़ा अलाए काॾे हलिया विया। साईं पुछा कंदुमि न साईं, वॾो हाय माना थधो जेको मज़ा अलाए काॾे हलिया विया, जीअं चवंदा न जाने कहाँ गए वो दिन। सो उहा ॻाल्हि आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी गुज़रे पई। इहो भला छो ईअं चयो वेंदो आहे? हाणे जेको वक़्तु पाण गुज़ारियूं था न, इहो बि हसीन सुभाणे थी वेंदो। चवंदासीं यार उहो मज़ो जेको हुयो न, जेको अॻे प्रोग्राम में वेंदा हुआसीं, ईअं मोहबतूं मिलंदियूं, उहो हाणे न रहियो आहे। इहो ईअं थींदो, पुराणो वक़्तु हाणे यादि थो अचे, हाणे जो वक़्तु पोइ जेको माज़ी आहे उहो माज़ी थींदो ऐं मुस्तक़बिल थींदो, ऐं जेको वक़्तु गुज़री वेंदो उहो ईंदड़ वक़्त खां बहितर हूंदो। ईअं न? हा, ईअं ई आहे। सही इहे तसलसल हलंदो रहंदो, इहे चेंजिस हलंदियूं रहंदियूं, पर इंसान खे साबित कदम हुजणु खपे ऐं हू कुझु न कुझु डिटर्मिनेशन हुजे ऐं हुनजे ज़हन में हुजे कुझु न कुझु, त हाणे मूंखे कुझु न कुझु करिणो आहे। हाणे हीउ प्रोजेक्ट हुन खां पुछा, हुन खां पुछा, कुझु न कुझु। केतिरो वक़्तु थियो आहे भला हिन दुनिया में आहे तव्हांखे? हिन दुनिया में तक़रीबन 60 साल थी विया आहिनि, एंड आई एम गोइंग टू रिटायर ऑन within some days, within week time। ऐं 60 साल थी विया आहिनि, ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह हाणे उन्हनि बि वेठा हुआसीं दोस्त चवनि पिया यार पोइ छा प्लानिंग आहे? मां चयो यार तूं पंहिंजी प्लानिंग कर, तूं त रिटायर थी वियो आहीं। मां चयो इंसान एतिरो त गाफ़िल आहे जो पंहिंजी प्लानिंग में मौत जी प्लानिंग खे रखे ई कोन थो। सही ॻाल्हि आहे, जॾहिं त इहा बरहक आहे, अटल हक़ीक़त आहे। हा, मौत अटल हक़ीक़त आहे, उहो बि अचिणो आहे। पर हाणे जेतिरो जीअरे थो इंसान ऐं उनखे 60 सालनि में एतिरो हू अची थो वञे त हू चाहे थो त यार कुझु न कुझु भला हाणे जेको मां बच्चनि जे लाइ कयो, पंहिंजे लाइ कयो, कुझु मुआशिरे जे लाइ, कुझु दोस्तनि जे लाइ रिटायर थींदो आहे त हाणे मौत खे यादि करे। ओ यस, सॼी उमिरि हुननि खे जेको आहे सो कयो, पोइ आख़िर में रिटायर थियण खां पोइ वञी मस्जिद जा बटण बंदि कंदा, अॻे सिर्फ़ु में निमाज़ पढ़ंदा। सही ॻाल्हि आहे। पर पंहिंजे उहिदे ते हूंदे के सुठा कम कजनि त रिटायर थियण खां पोइ बि माण्हू इज़त कनि, माण्हू खे यादि रखनि। हा, मां अहिड़नि माण्हुनि खे ईअं ॾिठो आहे जेके सीट ते हूंदा आहिनि न, पोइ कंहिं महफ़िल में शादी तकरीब में वञणु थींदो आहे, माण्हू हुन लाइ सेल्फियूं कढाईंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां पुठियां घुमंदा आहिनि, पर उते ई के अहिड़ा माण्हू रिटायर वेठा हूंदा आहिनि जेके वॾा वॾा ऑफिसर आहिनि, उन्हनि सां को मिलंदो बि न आहे, खंघंदो बि कोन्हे उन्हनि खे। हक़ीक़त आहे, कमु थियल हूंदो त 5 माण्हू पोइ बि गॾु हूंदा। चवंदा आहिनि त केतिरी पोख पोखियल अथसि, त इहा पोख तमामु ज़रूरी आहे, इन खां सवाइ इंसान जेको आहे सो कुझु बि न। सही ॾाढो ज़बरदस्त साईं तव्हां ॿुधायो। असांजा फनकार जेके आहिनि दोस्त, असां सोचियो आहे त मां सोचियो आहे त उन्हनि जे लाइ कुझु न कुझु जेको अॻु में बि असां डिस्कस कंदा रहिया आहियूं, हाणे त जेको आहे सो खुली करे ऐं बाक़ाइदे हिकिड़े तरतीब सां
उनखे इंशाअल्लाह कोशिशि इहा आहे त आर्टिस्ट ऐं आर्टिस्ट बरादरी उन्हनि जे औलाद जे लाइ छा बहितर करे सघिजे थो इंशाअल्लाह ताला इन ते फुल वर्किंग हले पई। ऐं आर्टिस्ट असांजा ॾाढा सुहिणा भला पर उहे क़स्म परसी ज़िंदगी में गुज़ारे वञनि था। ॾाढी ॾाढी हिकु त उन्हनि जा हाल बि पूरा आहिनि। जॾहिं उन्हनि वटि जवानी आहे, जॾहिं उन्हनि वटि हुस्न आहे, जॾहिं उन्हनि वटि पैसो आहे त हुननि खे ख़बर न आहे त हुननि जूं पोइ रातूं ॾींहं थियूं थी वञनि, ॾींहं रातियूं थियूं थी वञनि। ऐं पोइ अहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारनि था जो उनखे ख़बर नथी पए। उन्हनि पासे बि आर्टिस्ट ऐं फ़नकार बरादरीअ खे सोचणु खपे त असांखे पंहिंजी औलाद आहे, असां आहियूं, असांजो जिस्म आहे, असांजी पंहिंजी जान आहे, जेतिरो पैसो आहे उनखे संभालियूं ऐं पंहिंजे बच्चनि ते तवजह ॾियूं। पर पोइ बि उन्हनि खे को गाइडलाइन करण वारो को प्रॉपर कोन्हे को जेको उन्हनि खे गाइडलाइन ॾिए। तो इंशाअल्लाह अल्लाह से हू सुलझल आहिनि, सम्झल आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे हीअं धूणो ॾियणो आहे त बाबा हीअं कयो। वाह वाह, धूणे में वरी छणी न पवनि। छॾंदा त कमु थींदो न। के सफ़ा माना अहिड़ा आहिनि अबू जो धूणे में गुज़ारे वञनि मूंखे लॻे थो। प्याले न करे वञे ईअं धूण जो न पहिरियों ॾिसजो, सिहत ॾिसजो। हा सिहत ॾिसो, पोइ धूणो ॾिजो, ओड़ो धूणो ॾिजो, ओड़ो धूणो ॾिजो। असां सां गॾु मोहम्मद ज़फ़र साहब भी आए। ज़फ़र जी आजकल आपकी क्या मसरूफ़ियात है? आजकल तो जैसे सर ने कहा कि स्पेंडिंग रिटायरमेंट लाइफ, बट इन स्पाइट ऑफ कि थोड़ा बहुत मसरूफ तो रखना है अपने आप को। सही तो प्रोग्राम में तस्जीह भी चल रहे हैं, नात ख़वानी भी चल रही है, सिंगिंग भी चल रही है और बाकी मामला भी देख रहे हैं। वैसे मैं मतलब सर्विंग हूँ, हमारा आर्मी का इदारा है AWC, तो मैं वहाँ सर्विंग हूँ, रीजनल हेड। सही माशाल्लाह। तो AWC विच इज द सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेंस। अच्छा। और जो चारों बेस है हमारे, शारा फैसल बेस, मेहरान बेस, मौड़ीपुर बेस, तो यहाँ पर जितना वो केबल चलता है हमारा फाइबर ऑप्टिकल, मैं उसको लुक आफ्टर करता हूँ। अच्छा। आर्मी में क्या सर? आर्मी में बस मसरूफियात थी, बस यूनिट थी मेरी, 3 रेजिमेंट थी मेरी। और मिस करते हैं ऑब्वियसली सर, वो तो अनफॉरगेटेबल जो विच इज अ पीरियड आई स्पेंट देयर, आई कांट फॉरगेट टिल माय लाइफ। सही सर, वो तो वाह। तो कभी अगर बुलावा आ जाए तो सर आई एम गोइंग टू रेडी सर। मैंने फोर्सेस की ट्रेनिंग की है, PNS हिमालय, PNS रहबर। मां भी तो लगो तो फौजी था। Yes, I did lot of modern security system and their administration with ASF people. हाणे रिटायर छा मां थियो? हाणे रिटायर आउं KPT मां पियो थियां, कराची पोर्ट ट्रस्ट मां। अच्छा। मैरीटाइम अफेयर्स मां। ऐं इंशाअल्लाह ॾाढो सुठो थींदो। सही भला कि इन जे हवाले सां ॿुधायो थोरो इन इदारे जो हाल वालो, इन इदारे जो पोइते आहे अॻिते आहे, छा आहे चकर? एट प्रेज़ेंट सची ॻाल्हि इहा आहे त कराची पोर्ट ट्रस्ट में हिन वक़्तु जेको चेयरमैन वेठो आहे न, आई एम सॉरी टू से त हू चेयरमैन आहे, ही इज़ पपेट। सही ओ यस, सही था चऊं, ही रिटायर थियण वारा। हा उते हिकिड़ो जनरल मैनेजर एडमिनिस्ट्रेशन आहे। उते हिकिड़ो जनरल मैनेजर एडमिनिस्ट्रेशन आहे जेको सॼे हिन सिस्टम खे हलाए पियो। ऐं आई थिंक मां हिते वेही इहा जेका ॻाल्हि करियां थो, इहा मां ईअं ॻाल्हि कोन थो करियां त अली ज़ैदी मिनिस्टर जेको अली ज़ैदी आहे, उहो सिंध ऐं सिंधी माण्हूअ जो दुश्मन आहे। मां इहो ओपनली थो चवां। ओ यस, ही इज़ एनिमी ऑफ सिंधी एंड सिंधी पीपल। सही पाण सिंधी हिकिड़ो कलाम ॿुधूं भला। हा ॿुधो। या असांजो सिंधी आर्टिस्ट आहे, पोइ हाणे सिंधीअ में ॿुधाए, जहिड़ी ॿोलीअ में ॿुधाए मर्ज़ी अथव। साईं आवाज़ हाणे वागे तव्हांजो असां ख्याल कजो, ये डायरी किरी न पए मूंखे बहुत होते। इंशाल्लाह अल्लाह रहम कंदो, अल्लाह रहम कंदो। उठो रिंदो उठो रिंदो पियो जामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर, तुलुए सहर है शामे कलंदर। उठो रिंदो उठो रिंदो पियो जामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर।
झूमो सारे, आए हैं पाक द्वारे, पियो मैं और झूमो सारे। पियो मैं और झूमो सारे, आए हैं पाक द्वारे, इस दर पे नाचे झूमे, हर रात को चांद सितारे, सितारों का सितारों का घर है शामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर। कलंदर जीवेला सोहना ला प्यारा ला, कलंदर लाल 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 जीवे लाल लाल, कलंदर लाल 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 जीवे लाल लाल लाल। सब गौस कुतुब सुबहानी, नहीं कोई शहबाज का सानी, सब गौस कुतुब सुबहानी। सब गौस कुतुब सुबहानी, नहीं कोई शहबाज का सानी, यह पंजतन पाक के दर की वाहिद अनमोल निशानी। ये है नामे के है नामे खुदा नामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर। शहबाज की मस्ती में है अल्लाह की हस्ती शामिल, शहबाज की मस्ती में है। शहबाज की मस्ती में है अल्लाह की हस्ती शामिल, जो हर दम करते हैं लाल लाल, है पीर उन्हों का कामिल, जो हर दम करते हैं लाल लाल, है पीर उन्हों का कामिल। कहीं आका कहीं आका कहीं मौला, कहीं है नाम कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर। उठो रिंदो उठो रिंदो उठो रिंदो, पियो जहाँ में कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर, तुलुए सैर है शामे कलंदर। वाह साईं वाह वाह वाह, ॾाढो मज़ो आयो साईं, ज़बरदस्त कलाम तव्हां ॿुधायो। सो हाणे पाण वठूं था हिकिड़ो ब्रेक, वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
पलीकार बलीकार हिकु भेरो वरी बलीकार व्यूवर्स असांजे प्रोग्राम में ॾाढा ज़बरदस्त गेस्ट आया आहिनि तव्हां असांखे फ़ोन कॉल बि करे सघो था ऐं उन्हनि खां सवालात बि करे सघो था बिल्कुलु मोहम्मद अली जी तव्हां खां हिकिड़ो सवाल कंदे मोहम्मद अली ईसानी मोहम्मद अली ईसानी यस प्यार में मोहम्मद अली जी हा न या मां सुठो लॻो हा सुठो लॻो हा यस प्लीज़ जी हाणे तव्हां डायरेक्ट ईसानी चओसि बस ईसानी साहब बि चई सघो था मोहम्मद अली जी ईसानी तव्हांखे हिकिड़ो सवाल कंदीसां बस सवाल कयो तव्हां हिकु न टे कंदीस तव्हांखां बस पोइ त थी वियो कमु वाह वाह यस मुंहिंजो सवाल इहो त तव्हां सिंध टीवी में हाणे वारे जे प्रोजेक्ट में तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे हींअर मुंहिंजो जेको हले पियो पाणी मंझ पसा उन में हिकिड़ो NGO जो ऑफिसर आहे ऐं उहो NGO जो ऑफिसर जो मुंहिंजो कैरेक्टर आहे उन खां पोइ जेका सिंध ॼाई आहे साईं ख़ालिद शाह जी उन में हिकिड़े वॾे रईस जो कैरेक्टर आहे रईस मोहम्मद लाइक़ ख़ान ऐं उहो ॻोठ जो छपर शाम आहे ऐं उहो ॾाढो हिकिड़ो पॉज़िटिव कैरेक्टर आहे जेको राज भाग जो ख़्यालु थो रखे ऐं उन में जेका मूंखे औलाद ॾिनी अथऊं 3 ॾिनी अथऊं 2 पुट 1 न्याणी उन में हिकिड़ो पुटु हरामी आहे हिकिड़ो हलाली आहे माना हिकिड़ो फर्माबरदार हा आई एम सॉरी टू से जेको लफ़्ज़ मां हिकिड़ो डायरेक्ट इहो चयो पर हिकिड़ो ॾिंगो आहे ऐं हिकिड़ो थोरो विच थरो आहे ऐं न्याणी जेका ॾाढी समझदार ॾिनी अथऊं लिखी पढ़ी ऐं उहा सॼे माहौल खे सम्झे थी फाइनली ईअं बि थिए थो जो पुटु मूंखां पैसा घुरे थो या करे थो पाण ते पिस्टल रखे थो मां छॾायांसि थो पिस्टल मूंखे लॻी थो वञे ऐं पोइ मुंहिंजी उन में डेथ बि थी वञे पिस्टल जे लॻे ईअं पुटु मारे थो ईअं खणी चओ ॿियनि लफ़्ज़नि में सो अहिड़े क़िस्म जो मुंहिंजो कैरेक्टर आहे नाफ़रमान पुटु आहे इहो नाफ़रमान मां उहो अॻु में लफ़्ज़ जेको इस्तेमालु कयो त हिकिड़ो हलाली आहे हिकिड़ो सही ॿियो आहे वाह वाह माशाअल्लाह माना तव्हां घणी औलाद अथई हिन ड्रामे में इन ड्रामे में 3 2 पुट 1 न्याणी आहे हूअं माना रियल लाइफ में तव्हां घणी रियल लाइफ में शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे 6 ॿार आहे मां हिकिड़ो मुशाइरो लिखियो हुन में ईअं माना तादाद हुयो ॿारनि जो तव्हां चओ त 6 लिखोसि त बहितर आहे 6 ॿारनि मूंखे 6 ॿार यादि आहे कयोसीं गॾु मूं चयो 5 जो हिते कमु आहे तव्हां 6 मां एड कर त पोइ 6 थी वेंदा पूरा 6 थी वेंदा माशाअल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह आई हैव 6 किड्स एंड मुंहिंजे 5 ॿारनि जी शादी थी वई आहे माशाअल्लाह ऐं हाणे रिसेंटली हिकिड़े पुट जी मां हाफ़िज़ मोहम्मद हुसैन ईसानी जी जेको इज़ इंजीनियर सही ऐं दुआ कयोसि त CSS करे सही ऐं उहो जेको आहे सो उनजी शादी कईसीं हाणे 25 तारीख़ ते माशाअल्लाह हिकिड़ी न्याणी आहे 5 पुट आहिनि अच्छा माशाअल्लाह ऐं 4 पुटनि जी हिकिड़ी न्याणीअ जी शादी थी वई आहे हिकिड़ो बाक़ी रहे थो माशाअल्लाह उन सां गॾु दुआ कयो त मुंहिंजी बि थी वञे वाह वाह इहो लतीफ़ो थियो न पुटु चए पियो पीउ खे चई बाबा शादी कॾहिं थींदी भला चई बाबा मां त राज़ी आहियां तूं पंहिंजी माउ खे थोरो राज़ी कर पंहिंजी शादी थो ॻाल्हि हिकिड़ो सुवाल थी वियो तव्हांजो ॿियो सवाल इहो त अगरि तव्हां इन फील्ड में न हुजो आहे शोबीज़ जे पोइ तव्हां मतिलबु छा हुजो आहे आइडियल गुड वेरी नाइस मां जेकॾहिं हिन फील्ड में न हुजां त शायदि सोशल वर्कर हुजां या टीचर हुजां या सोशल टीचिंग जो शौक़ु रहियो आहे तव्हांखे या रहिया आहियो टीचर पर जेको हिन वक़्तु हालात खे मद्देनज़र रखे सही सही उहो ॾिसूं था त मां हाणे वियोसि पंहिंजे ॻोठु गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल ड्रखण जंहिंमें मां 5 दर्जो पास कयो अच्छा उनजी एॾी ख़राबु हालत हुई एॾी डिटोरेटेड कंडीशन हुई एॾो खस्ता हालत हुई न फर्नीचर न स्टाफ न स्कूल जी बिल्डिंग ऐं ॾाढो ॾुख पियो थिए ऐं मां जी दिलि पई चए त मां हिते हिन स्कूल खे बुहारी ॾियां मां हिन जे करे स्कूल जी का ख़िदमत दिलि चए पई त पोइ कयो छो मां कयो बि मां ईअं कयो बि ऐं कंदुसि आइंदा बि कंदुसि मां जेकॾहिं उन स्कूल खे बुहारी ॾियां ऐं उन बचड़नि जी ख़िदमत कयां मूंखे ॿियो छा खपे हिन खां वधीक ॾिसो मुंहिंजी लूह काॾार थी वई आहे सही सही यस वाह वाह जबरदस्त सर जफर भाई क्या कहेंगे ये सूरत हाल देख रहे हैं पाकिस्तान की क्या होने जा रहा है क्या होगा कुछ तसल्ली दें हमें भी यार कोई सर एज यू नो कि अभी रिसेंटली एक ये मार्च जो है हो रहा है सही जो कि मार्च में मार्च कर रहे हैं और इस्लामाबाद में उन्होंने पहुंचना था और कल खान साहब का खिताब भी आपने सुना खान साहब ने जो मेलसी में खिताब किया बड़ी अच्छी उन्होंने बात कही देखिए मतलब दोनों तरह से नेगेटिव एंड पॉजिटिव बोथ साइड जो आप देखें अगर हम इसको इस कॉन्टेक्स्ट में लेते हैं कि जो पीपल्स पार्टी जो ये रैली निकाल रही है और एक कॉन्टेक्स्ट में तो ये बेहतर है कि ऐसा होना चाहिए लेकिन आपके सामने लास्ट अगर आप 4 ईयर्स देखे जाए जो उन्होंने एक्सप्लेन किए हैं पूरे साल वो यही मामला चलते रहे बट दे कांट सक्सेसफुल इस दरमियान PDM बनी PDM के साथ 11 जमातें जो उन्होंने इन्हास किया क्या हुआ कुछ नहीं हुआ दे मेक जस्ट पब्लिक को जो बनाते हैं जस्ट ये फूल
ठीक है ना, हम कहें कि हम वी आर वेरी मच हैप्पी कि जी बड़ा हमारे लिए कुछ कर रहे हैं, बट ये ऐसा कुछ नहीं है। अभी भी जो कर रहे हैं ये इनमें अपना मार्च के बाद अप्रैल आएगा, ये अप्रैल फूल पहले से तो नहीं है, ऐसे ही होगा। वन थिंग आई वांट टू ऐड इन इट सर वो ये है कि जैसे इमरान खान पर्सन, इमरान खान इन पर्सन ही इज थॉरोली जेंटलमैन पर्सन, ही इज ऑनेस्ट पर्सन। उसकी जो टीम है ना, आई एम सॉरी टू से वो सेक्टेरियन बुनियाद पे काम कर रहे हैं, लाइक अली ज़ैदी। अब उनके मिनिस्टर्स जो है ना, हाँ ये फैक्ट है। और मैं आपको बताऊं, अली ज़ैदी के मिनिस्ट्री में खास करके केपीटी में जो सिंध में सिंधियों के साथ केपीटी में हो रहा है ना, वो कहीं नहीं हो रहा। इवन उनको पर्सनल कंट्रीब्यूशन है, जीपी फंड, वो नहीं मिल रहा। उनके टेलीफोन बंद, उनको जबरी रिटायर कर देते हैं, उनको नौकरी से निकाल देते हैं, उनको बिला वजह, जबकि खुद पोर्ट हाउस में कब्जा करके बैठा हुआ है। और उसमें जो है वो इवन जहाँ तक जो उससे पहले जो हमारे चेयरमैन साहब थे, रेयर एडमिरल जमील अख्तर साहब, नाउ ही इज रिटायर्ड। मैं तो कहता हूँ प्रेस वालों को रिक्वेस्ट करता हूँ कि उनको बुलाएं, उनसे पूछें कि इवन यहाँ तक मिनिस्टर ने चेयरमैन केपीटी जमील अख्तर साहब को कहा कि मेरी गाड़ी के टायर चेंज करवा दें, अच्छा, मेरे खानसामे की तनख्वाह दे दें। व्हाट इज रबिश। और यू आर मिनिस्टर, इस तरह के लोग जो है, इस तरह के लोग इसके जो उसमें है, इमरान खान इज नंबर 1। सर आई एग्री विद यू एंड शेट एग्री विद यू मी, बट इमरान खान इज वेरी कंपेटिटिव लेवल पर्सन। बता पढ़ा में गला सब पढ़ा। प्लीज सर वो गाना भी गाते हैं, नात शरीफ पढ़ते हैं, तो ये शौक कैसे हुआ सर? ऐसी मतलब मैं तो गुज़िश्ता 8-10 साल से नात ख़वानी वगैरह तो बचपन से स्कूल के ज़माने से पढ़ते थे। फिर वो चलता रहा सिलसिला। आपके साथ कई प्रोग्राम मेरे रमज़ान ट्रांसमिशन है मेरी, तो उसके बाद हम इस ईयर सोचा कि मैंने कहा कुछ सिंगिंग की तरफ भी जरा आ जाए। तो अल्लाह तबारक तआला ने आवाज़ दी, उसको यूटिलाइज करें। तो एक बंदे में इतनी खूबी, मतलब वो नातख़्वां भी है, सिंगर भी है, तज़कियाकार भी है, रिटायर्ड भी है, तो ये सब ऑब्वियसली इसकी तमाम चीज़ों के लिए टाइम चाहिए होता है, ठीक है, और पब्लिक के पास टाइम नहीं है। तो ऑब्वियसली हमें, अब हम तो रिटायर आदमी हैं, गुजारे रिटायरमेंट लाइफ, बूढ़े हो गए हैं, तो हमने कहा कुछ बैठ के कुछ करते नहीं। तो दैट्स व्हाई मैंने कहा इस तरफ भी थोड़ा आया जाए। सही तो आप खुद को सर बुरा कहेंगे तो हम फिर क्या नहीं, तो मुतासिर होते हैं लोग आपकी आवाज़ से। सर व्हाई नॉट सर, अल्हम्दुलिल्लाह मेरा अपना चैनल बनाया हुआ है विजन बाय फराज के नाम से, और बहुत अच्छा माशाल्लाह वो उसने क्रॉस किया है। सही थोड़ा कुछ सुनाएंगे सर? हाने नहीं कौन चला ना थोड़ा टुकड़ो मुखड़ो जिसको कहते हैं ना, मुखड़ा सुना दे इसका। छन्नों की आँख में वो सर नाच सुनाएंगे, आए हैं दे रहे हैं, जो आपका दिल करे, नात कभी करना, जो दिल करे। अगर गाने का कहें तो गाने, जो दिल करे, गाना सुनाए। अच्छा गाने पर से नाच सुनाए, गाना सुनाए जुलाई आप पे सर। चलिए मैं फिर नात लेती हूँ। सोज़े दिल चाहिए, चश्मे नम चाहिए, और शौके तलब मोतबर चाहिए, हो मदीने की गलियां मुयस्सर अगर, आँख काफी नहीं है, नजर चाहिए। सही सर डायरेक्टर ने कहा है कि रमजान में दावत देंगे आपको इंशाल्लाह। बहुत ही अच्छी आवाज़ है आपकी। कभी मदीने जाने का जरूर हुआ? जी अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। अच्छा। और अनएक्सपेक्टेड तौर पे मैं सालों से नाते पढ़ता था, मैं सोचता रहता था कि यार कब मदीने जाएंगे, और जब प्रोग्राम बना जो जहाँ से आया, मतलब बुलावा ऐसे आया, दुआ करें हम भी जाएं। आई नेवर थॉट जेब में टोटल 25,000 रुपए, और जनाब जो है मदीने का बुलावा आ गया, और दिन भी 2, और 2 दिन में कैसे पैसे इकट्ठे हुए, मैं खुद सोचता हूँ कि कैसे कहाँ से पैसे, इतने पैसे आए कि जब मैं उम्रे से वापस आया तो तकरीबन 2.5 से 3 लाख रुपए मेरे पॉकेट में थे, तमाम शॉपिंग करके आने के बावजूद। सर वो बांटने थे आपको? वो बांटे सर, वो तो बांटे माई गड दी शॉपिंग जो जाते सर अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह बहुत अच्छे स्पिरिट। आई कांट फॉरगेट ऑलवेज, मुझ जैसा गुनहगार, मुझ जैसा सियाकार, सडनली ये बंदे को पता लगे कि मैं इतना गुनाहगार हूँ, मुझे बुलावा आ जाए, तो मैं तो बस मैं उस वक्त तक बिलीव नहीं कर रहा था जब तक कि जहाज में ना बैठ सकता। सर ये जो गाने का शौक है आपको, सही तो ये शादी से पहले था या बाद में? हाँ ये बड़ा अच्छा आपने फिर नहीं, यकीनन ऐसी देखते देखते ग्रेजुअली लोगों को देखा कि, और वैसे मेरी भी 2 वाइफ हैं,
अच्छा आई हैव टू मैरिज सर। अच्छा अच्छा माशाल्लाह। फर्स्ट मेरी जो दो भाई दो बीवियां पहले यहाँ। जी हाँ बिल्कुल, मेरी फर्स्ट वाइफ है, वहाँ मेरे 5 बच्चे हैं। अच्छा। और दे आर हाफिज़ कुरान अल्हम्दुलिल्लाह। अच्छा। और दे आर वेरी मच हैप्पी। और सेकंड वाइफ है वो भी माशाल्लाह, वो एसपीपी सीनियर वाइस प्रेसिडेंट है ABL में। अच्छा अच्छा। और माशाल्लाह किस तरह से इंस्पायर हुए आपसे? क्या वो गायकी से? वो मुझसे नहीं, या गायकी तो फौज में थे नहीं गायकी क्या क्या खासियत थी आपकी? इट्स अ कोइंसिडेंट, मतलब इट्स अ कोइंसिडेंट कह लें कि उस टाइम क्या था? देयर इज नॉट प्लान सर, देयर इज नॉट प्लान। सडनली बस ऐसे ही कहा कि उम्र के तकरीबन को 13 साल 14 साल हो गए सेकंड वाइफ को। अच्छा। दे आर वेरी मच हैप्पी। तो जमाने में आप बैंक में गए तब आप चेंज थे? नहीं सर, कोई बैंक तो 2 आंखें 4 हुई होंगी। नहीं सर, नहीं ऐसा कुछ नहीं ऐसा नहीं, उन्होंने खूबसूरत वार-वार हो गया सिलसिलों नहीं, अभी भी माशाल्लाह सर जो है वो माशाल्लाह। तो गाना जब गाते हैं तो बीवियां तारीफ करती हैं कि बहुत अच्छा हाँ गाते हैं। ऑब्वियसली वो बिल्कुल। कभी एक बीवी ने कहा कि उसके लिए गाते हैं, मेरे लिए कभी गाना नहीं गाया आपने? नहीं ऐसा कुछ नहीं है। वो एक जो है वो कहती मेरी नात गाओ, एक कहती मेरी जैसे गाने गाओ। दोनों के शौक इसी तरह दोनों एक साथ रहती हैं। जी बिल्कुल सर, अरे क्या बात है आपके तो माशाल्लाह। क्यों नहीं करे ये मानू चाहूंदो बताओ टीवी ते भले न रहन कर सामू होता है तुम बिलावल से टीवी ते कीअं चई माण्हू टीवी ते केरु ॿुधाईंदो त जहिड़ो थींदो आहे? टीवी ते केरु ॿुधाईंदो? साईं हिकिड़े महिल शादी कई, वरी पोइ ॿी शादी कई। ॿी शादी छो कई? चई मां इन करे कई त पहिरीं ज़ाल कुटींदी हुई, मां चयो ॿी शादी कंदुमि त ॿी ज़ाल छॾाईंदी। पोइ हाणे छा सूरत आहे? चई हाणे वरी सूरत ख़तरनाक आहे, हाणे हिकिड़ी ज़ाल जलेबीअ थी ॿी कुटे सूरत अञा गंभीर आहे। ये थींदो ईअं जीअं असां वटि जीअं असांजे इदारे में आहे ईअं ई आहे, घुमी फिरी अचिबो उते। वाह वाह वाह। वैसे घर के हालात ठीक हैं? सर मामूल के अल्हम्दुलिल्लाह। मुताबिक बच्चे शादीशुदा हैं, 3 बच्चों की शादी कर दी है। सेकंड वाइफ की बेटी जो है उससे एक बेटी की शादी हो गई है। तो अल्हम्दुलिल्लाह मतलब वाह वाह दे आर हैप्पी माशाल्लाह। और देखिए इसमें जो है 2 बीवियां रखना कोई वैसी बात नहीं है। इट्स डिपेंड ऑफ यू बहुत बड़ी कि बात है आपने सर। कैसे जेस्चर्स करना है। देखिए यहाँ एक नहीं है, एक नहीं है, यहाँ पर 2 सर ये बड़े मैं तो मेरे जो मेरी वालदा वो कहती हैं कि आई एम हैप्पी कि मेरा एक बेटा है और 2 बहुएं। वाह 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 वाह। तीसरी का इरादा भी है कोई? वो तो खैर नहीं 4 तक इजाजत है। नहीं इजाजत तो है, तो मतलब लाइफलाइन मौजूद है। नहीं तो पहली बीवी से इजाजत ली थी? नहीं सर, नहीं इजाजत नहीं, अचानक से? अचानक से। अच्छा। तो फिर बाद में बताया, तो वो बाद में पता लगा दे आर वेरी मच गुड फ्रेंड। अच्छा अच्छा। वो पहले ही मतलब पता लगा कि वो बहुत अच्छी फ्रेंड। अच्छा अच्छा। जी वो बाद में पता लगा कि वो क्लास फेलो भी नहीं। कितने अरसे के बाद बताया? तकरीबन 9 साल के बाद। 9 साल के बाद बताया कि मेरी शादी एक दूसरी में? जी हां 9 साल। यार मना वडो ला मानू ना वडो छुपल रिश्ता उस टाइम अलग-अलग रहते थे। अच्छा उस टाइम अलग। चलिए ठीक है सर, एक अच्छा सॉन्ग सुनाते हैं आपको। साईं 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 को एड़ो गानो ॿुधायो अथई को प्यार है को ये ॾिसो था त इहो न भई असांजा मौजूद साईं 9 साल लिकायो अथई, वॾी ॻाल्हि आहे। असां 9 मिंट बि नथा लिकाए सघूं। रियली वॾी ॻाल्हि आहे। 9 साल हिकु सोहना सजे संसार जा कया मिलाए मेड़ो पो भी दिल भरतो जेड़ो ॾिसा नथो मूं देह में। चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तूं जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला। चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तूं जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला। पेशानियत सुर में जो लगाए
ओए गाढ़े रंग जा कपड़ा तू पाए, दिल पेशानिया ते सुर में जो लगा, ओए गाढ़े रंग जा कपड़ा तू पाए, सूह पियो सारो लगे थो अज त तू जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला। हुस्न अल्लाह बख्शे दे मिठा, दिल त मुझे अज हथन मां वई मिठा, ओ ही हुस्न अल्लाह बख्शे दे मिठा, दिल त मुझे अज हथन मां वई मिठा, प्यार खां प्यारो लगे थो अज त तू जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला। करे का दे वने का सिर नवाज, तुझे हुस्न जो अलाए छाहेरा, हो किया करे का दे वने का सिर नवाज, तुझे हुस्न जो अलाए छाहेरा, तुझे हुस्न जो अलाए छाहेरा, दिल पुरण वारो लगे थो अज त तू जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, चंद्र जो टुकड़ो लगे थो अज त तू जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला, जाने थो मौला। वाह सही वाह, चंद्र जो टुकड़ो लगे थो अॼु त तूं ॼाणे थो मौला, ऐं तव्हां वरी पूरा चंड था लॻो, ऐं तव्हांजे साम्हूं वरी मां चंड्रो थो लॻां। माशाअल्लाह। नंढड़ी साई वठूं था, मोटी अचूं था त कचौरी कंदासीं खिल बोगारी, तव्हां बि असां गॾु रहिजो, ईअं न दिया? जी जी साई वठंदा आहियो तव्हां पंहिंजे प्यारनि वठो था हिकु शॉर्ट ब्रेक, किथे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। बलिकार बलिकार हिक भेरो वरी बलिकार। वाह 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 वाह। सो बलिकार तव्हांखे हिकु भेरो वरी चऊं था, मोहम्मद अली सानी साहिब असां सां गॾु आहे, मोहम्मद ज़फ़र साहिब गॾु आहे, इरफान आवान साहिब बि गॾु आहे, मुहर्रम नाज़ बि बाक़ाइदा असां सां गॾु आहे, ऐं दिया ख्वाजा, इरशाद जागीरनी सभु असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां बि असां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। साईं मीर साईं साहिबु इहो KPT इहो आहे छा, इहो इन जो कमु कहिड़ो हूंदो आहे, इहो त ॿुधायो असांजा जेकी ॾिसंदड़ आहिनि, इदारो त ॿुधो आहे, इहो कमु कहिड़ो कंदो आहे? सर KPT कराची पोर्ट ट्रस्ट गेटवे ऑफ पाकिस्तान, अच्छा, हिन जो कमु आहे त जेको बि इम्पोर्ट एक्सपोर्ट थिए थो दुनिया में, जेके बि असांजे मुल्क में कार्गो अचनि थियूं, अच्छा कार्गो अचे थो या फर्टिलाइज़र आहे, वीट आहे, ऐं हिन खां केतिरियूं शयूं अचनि बि थियूं वञनि बि थियूं, उनखे हू हैंडल कंदो आहे, ऐं उनखे उनजो इहो इदारो आहे, माना पाणीअ वारा जहाज़ शिप्स इन सां मुतलिक़ आहे, पोइ उन जूं लैंड बि आहिनि, उन जूं ॿियूं शयूं बि आहिनि, पर मेन हिन जो जेको सोर्स ऑफ इनकम आहे उहो कार्गो आहे। सही सही, खंडरू बि ईंदी आहे जहाज़ में? यस, खंडरू ईंदी बि आहे, वेंदी बि आहे। खंडरू जो जहाज़ कॾहिं ॿुॾो? हा, तक़रीबन कहिड़ो खंडरू जो जहाज़ ॿुॾी वियो? कहिड़ो खंडरू जो जहाज़ ॿुॾी वियो, सफ़ा ॿुॾो पियो आहे। माना खंडरू जो जहाज़ ॿुॾण सां माना खंडरू रहंदी कोन उन वक़्तु? अलाह पनाह ॾे खंडरू जो जहाज़ ॿुॾो कोन, बाक़ी तेल जो जहाज़ लीक थियो आहे। अच्छा अच्छा अच्छा,
लीकेजेस इलाही आहिनि लीकेजेस इलाही आहिनि। हा, इन में कहिड़ा कहिड़ा माना जेको आहे सो मसइला आहिनि, थोरो असांखे ॿुधायो। शुरू में तव्हां थोरी ॻाल्हि कई, हूअं ई वञण वारा आहियो, कुझु ॻाल्हियूं राज़ ॿुधाए वञो। न वञण वारा हुजो या न हुजो, पर हक़ीक़त मुबनी जेके शयूं आहिनि, मां इहा गुज़ारिश कंदुसि असांजे KPT में असांजे सिंधी ऑफिसरनि सां मौजूदा दौर में जेको ज़ुल्म आहे न उहो न, ऐं अली ज़ैदी पियो कराए। मां आई एम सॉरी टू से मिस्टर अली ज़ैदी, यू आर मिनिस्टर। साईं ॿुधो, मां इहो ॿुधायां, असांजे ऑफिसर्स खे पेंशन कोन थी मिले, कम्यूटेशन कोन थी मिले, उन्हनि खे घर कोन था मिलनि, सिंधियुनि खे। हाणे मां हिन जो एग्ज़ाम्पल ॾियां, सभ खां वॾो एग्ज़ाम्पल आहियां, मूंखे हुननि जेको आहे सो प्रॉब्लम में क्रिएट कयो ऐं हरू भरू फैब्रिकेटेड। ॿियो असांजो डॉक्टर मज़हर जतोई साहबु आहे, हेॾो असांजो ज़बरदस्त दोस्त, ऐं उनखे मैनेजर स्टेट हुयो त उनखे हटाए मैनेजर कोऑर्डिनेशन करे छॾियऊं, ऐं 3 महीना न हुयुसि त वरी हुनखे OSD करे छॾियऊं, कोर्ट में OSD छप उनखे बि न सठऊं। ऐं इन खां पोइ असांजो हिकिड़ो दोस्त मरहूम सादुल्ला शेख साहबु रिटायर थियो, तक़रीबन 12-14 महीननि ताईं हू इंतज़ारु कंदो रहियो, इन टेंशन में हू मरी वियो, हुनखे अञा ताईं पेंशन न मिली आहे। शायदि हाणे ॿुधो आहे त उन्हनि जी फैमिली जेका आहे पुराणे रेट ते उन्हनि खे उहो ॾिना अथऊं, जेको त इलीगल आहे ऐं उन्हनि सां ज़्यादती आहे, ज़्यादती आहे। सादुल्ला शेख साहब वीचारी डेथ थी वई, हुनखे पेंशन, इहो दर्द दिलि में खणी वियो। अलाह माफ़ी ॾे साईं, बसि छा थो करे सघे। बहरहाल इहो मूंखे ॿुधायो, वरी सीरियस मौज़ू थी वेंदो, वरी रुअण। तव्हां एॾनि तकलीफ़ुनि ऐं ॾुखियाईनि में KPT में रहिया आहियो, त पोइ तव्हां कीअं सर्वाइव कयो? माशाल्लाह तव्हां त ॾाढा सुठा ज़बरदस्त ऐं गुड लुकिंग, ख़ासि तौर ते पर्सनैलिटी, कीअं मैनेज था कयो इहो सभु? थैंक यू वेरी मच एंड थैंक्स गॉड। प्रेज़ेंट ईअं त बाबर गोरी साहब जो ज़मानो बनो, जेको हिन अली ज़ैदी साहब जो ज़मानो आहे, वॾी तवाई आहे तव्हांखे। माना मूंखे आहे जेको फैक्ट आहे। ऐं मां इहो थो चवां त अली ज़ैदी सिंधियुनि जो ऐं सिंध जो दुश्मन आहे। मां ॻाल्हि खे चेंज कयो न न मां न, तव्हां ॾिसो ॻाल्हि इहा आहे। ऐं मां जेकाबाद वारनि खे चवंदुमि, कंहिं ज़माने में जेकाबाद में कंटेस्ट कयो हुजई, जेकाबाद प्यार कयो कॾहिं ताईं? प्यार प्यार खां सवाइ त इंसान जेको आहे सो अधूरो आहे। कॾहिं प्यार कयो आहे? नंढे इलाइक़ूं, कॉलेज में, स्कूल में? प्यार हाणे बि कयूं पिया, हींअर बि कयूं पिया प्यार। सही न साईं, पहिरियों जेको प्यार आहे न उहो ॾिसणो न आहे। पहिरियों प्यार जेको कयोसीं उहो घर में मौजूदु आहे। वाह वाह, इहो सियासी बयान आहे। ईअं थी वञे साईं वॾो दिलेर आहे, हाणे बि प्यार कयूं पिया, वॾी ॻाल्हि आहे। न न, इहा हक़ीक़त आहे, इन खां सवाइ ज़िंदगी आहे ई न साईं। अच्छा, ये मोहबत चवनि था वरी वरी थींदी आहे, इहो वाक़ई आहे ईअं? हा, चवनि मोहबत हिकु चवनि, मोहबत कुराड़ी बि न थींदी आहे। अच्छा, मोहबत जवान रहंदी आहे। साईं मां मोहबत जी ॻाल्हि थो पुछां, कयां मां वरी ॻाल्हि थो कयां। मोहबत माना सचो इश्क ॿुढा न थी वई। हा, सच्चा इश्क चिकड़ी हुयसि ॾाढी। हाणे तव्हां जीअं आहियो, ॾाढी अच्छी आहे माशाल्लाह, पर गुड लुकिंग आहियो, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ऐं मोहबत वारा माण्हू आहियो। ई वाक़ई तव्हांजी मोहबत पंहिंजी घरवारी सां आहे? बिल्कुलु आहे, मुंहिंजी बच्चनि सां आहे, मुंहिंजी घरवारीअ सां आहे, मुंहिंजे मिटनि माइटनि सां आहे, मुंहिंजे दोस्त। ऐं हिन वक़्तु मोबाइल में पासवर्ड लॻल आहे तव्हांजे? न, पोइ लॻे थो सचा माण्हू आहियो? न न न आहे। ऐं मां वेंदो आहियां न त घर में बचड़नि खे हूंदो आहे मोबाइल। अच्छा, पोइ माना इन ते एतबार कयो, पासवर्ड लॻल हुजे त पोइ मां चवां दाल में कारो आहे। ऐं हिन वक़्तु मुंहिंजी जेका मोहबत आहे, ॾिसो हूअं त सियासतदान ॿिया सभु कुझु कनि पिया, पर मां इहो सोचे छॾियो आहे त मां कुझु न कुझु फ़नकारनि जे लाइ कयां, फ़नकारनि जी फैमिली जे लाइ कयां, उन्हनि आर्टिस्टनि जे लाइ कयां, जेको शोबिज़ सां रिलेटेड आहे, जेको परफॉर्मिंग आर्ट सां रिलेटेड आहे। फ़नकारनि लाइ छा कंदो? उन्हनि खे किडनी ॾींदो, अखियूं ॾींदो? हा, जेकॾहिं ज़रूरत पई तव्हां उहो बि ॾींदो। वाह वाह, अखियूं किडनी हूंदी त मां उहो बि ॾींदुसि। मां रत ॾिनी आहे ऐं मां उहो बि ॾींदुसि। सही ऐं ॾियणो खपे। चए थो त आख़िर में फ़नकार खे रुॻो गुलदस्तो ॾींदा आहिनि, इहे तंज़ीमूं नारा बेड ते पियो हूंदो आहे, वेंदा आहिनि, फोटू कढाईंदा आहिनि, सेशन्स कंदा आहिनि। इन खां हटी करे कुझु करणु घुरिजे फ़नकार? बिल्कुलु ईअं ई। छा प्लानिंग आहे? कुझु प्लानिंग इहा आहे त मां सियासी माण्हू न आहियां, पर पोइ बि जेको आहे सो मूंखे इलाही इंसिस्ट करण खां पोइ मां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी कल्चरल विंग हुनजो सदर आहियां, सूबे सिंध जो। ऐं जेको गुलाब चांडियो साहिबु हुनजो सदर हूंदो हो, ऐं एट प्रेज़ेंट आई एम चीफ ऑर्गेनाइज़र एंड प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान मुस्लिम लीग कल्चरल विंग, हुनखे हेड पियो करियां, जंहिंजो असांजो जनरल सेक्रेटरी आहे निसार मंगी साहिबु। असां हींअर जोनास में ज़बरदस्त प्रोग्राम हिकिड़ो कयो, ऐं कल्चरल विंग जे प्लेटफॉर्म तां ऐं फ़नकारनि खे, परफॉर्मिंग आर्ट जे दोस्तनि खे गॾु कंदुसि, उन्हनि जे लाइ कुझु न कुझु। हाणे कुझु न कुझु में इहो आहे, सभ खां पहिरियां मुंहिंजो जेको आहे टारगेट
त कराचीअ में का हुननि जी कॉलोनी हुजे, को प्लाट हुजनि, फनकार वाह वाह सोसाइटी, इहा ॻाल्हि भली अथई, सोसाइटी हुजे मतलब फनकार सोसाइटी, ऐं हर डिवीज़न में हुजे। फनकार सोसाइटी करे इन खां भलो आहे त फनकार सोसाइटी हुजे। हा 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 फनकार सुसाइड करे हुन खां पहिरियां फनकार सोसाइटी हुजे। इहो मतलब तव्हांजो स्लोगन हुजणु खपे। वाह 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 फनकार सोसाइटी करे इन खां भलो आहे त उन जे लाइ सोसाइटी वाह ठाहे। वाह 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 ज़बरदस्त कहिड़ो भलो स्लोगन आहे। हा ज़बरदस्त। जाते तकी रखंदो न हा, हा। इन बयान ते तव्हां ताड़ियूं न हुजनि। ऐं मां ॿुधो, ऐं मां तव्हांजो नालो खणी अचो चवंदुमि इहा साईं जी क्रिएशन। वाह वाह वाह। हा जो छो न मुंहिंजो नालो साईं सर इरशाद जागीरानी यादि साहब, रखिजो। हक़ खां पोइ यादि तव्हांखे अची वियो। सर सिंधी तो समझ रहे हैं ना आप, सर, छू ना समझ बहुत रहे ही हैं, अच्छे आप- विचार हैं इनके। साईं, साईं, साईं। आप भी कुछ ऐसा करना चाहते हैं मुल्क कौम के लिए? सर मुल्क और कौम के लिए तो इंशाल्लाह हमारा जो है जैसे सर ने कभी कहा, ब्लड दिया, डोनेट किया सर सर टू मनी टाइम, अच्छा टू मनी टाइम व्हेन आई वाज ये यंगर। जज्बा होना चाहिए ना। सर, मैं इसलिए पूछ रहा हूँ कि बिल्कुल। अगर ये जज्बा पहले से ही मौजूद है तो फिर बंदा कर सकता है। बिल्कुल, ये तो सर हमें जो ट्रेन किया गया है वो तो हमारे तो कूट कूट के भरा हुआ है। सही, सही। उस सिलसिले में तो मतलब सही सही कोई सही कंप्रोमाइज नहीं है। सही मुल्क सही वतन ऐसी- पाकिस्तान है तो हम हैं, ऐसी जो सही, बात है, सही, जो सही। बात। लेकिन सर मैं मतलब आपको खराज तहसीन पेश सर, करना thank चाहता you। हूँ। 2 बीवियों को दो साथ में बीवियों की रखे वजह हुए से, बिल्कुल। और 9 साल तक छुपाया आपने। बिल्कुल सर, ये बड़ी ये राज बड़ी बात है कि 9 साल तक 9 साल तक काम बिल्कुल किसी ने सर। भी नहीं बताया। बिल्कुल नहीं बताया। अच्छा मैं जस्ट आई टोल्ड यू के इन स्पाइट ऑफ के दे आर वेरी मच गुड फ्रेंड। जब 9 साल तक रही अब तो ये दूसरी अभी शादी भी को कितने साल हो गए? 13 साल। 13 साल। 13 साल से कुछ छुपा तो नहीं रहता? नहीं सर अब कुछ नहीं छुपा रहा, अब तो सारा कुछ आया है। अब अब तो सब कुछ आया ऐसी है। ऐसी चलें जी एक अच्छा सा सॉन्ग सुनवाते हैं। सर प्लीज सर प्लीज। साईं अमर लाभ कोशिश क्यों था साईं वाह वाह कजो वरी। अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया, अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया। को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया। ओ तो बह कर तू तकबर छड़ कर निवड़त ज़रे ज़रे। छड़ कर निवड़त ज़रे ज़रे। यारी रख तू रांझण सां, यारी रख तू रांझण सां, जेको दम दम कदर करे। अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया, अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया। को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया, राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया। अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया, अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया। हुन खां जो कंहिंखां की न डरे। हो ॾकंदो रह तूं हरदम हुन खां जो कंहिंखां की न डरे। हाकिम हुक्म हलाए विया, हाकिम हुक्म हलाए विया, ज़ालिम ज़ुल्म करे। अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया, अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया। बाज़ीगर जी बाज़िया, राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया। अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया, अले जे छा में राज़िया, अले जे कैसां राज़िया। वाह वाह वाह। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कंहिंसां राज़िया। साईं हाँ वॾो कमु आहे साईं। अलाए कंहिंसां राज़िया, तो तव्हां छा में राज़ी हो दिया? मां ब्रेक में राज़ी आहियां। तो पोइ ब्रेक वठो आहे। वठो था हिकु शॉर्ट ब्रेक। किथे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। भलीकार तव्हां पंहिंजे अंदाज़ में आख़िर में बि चई छॾियो, मतां वरी ॾुखु कनि ॿुधंदड़ असांजा ॾिसंदड़ असांजा। भलीकार भलीकार हिकु भेरो वरी भलीकार। वाह वाह वाह, इहो ॾाढो सुहिणो चवंदा आहियो। अदा इहो अमर साहिबु माशाल्लाह किथां जा आहियो तव्हां? आख़िर में वेंदे वेंदे तव्हां सां बि थोरो हाल अहिवाल हो रहियूं, ख़बर त हुजे त फ़नकार किथां आयो हुयो,
पोइ असांखां वरी आख़िर में तो रिपोर्ट वठंदा आहिनि केरु आयो किथां आयो कंदकोट शहर आहे असांजो डिस्ट्रिक्ट कश्मीर आहे उन कंदकोट शहर में रहंदा आहियूं इहो कंदकुट भला छो आहे माना इहो का ख़बर आहे हिन हिस्ट्री बसि नालो पइजी वियो 2-3 हिस्ट्रियूं आहिनि उन में डीपली वेंदासीं टाइम लॻी वेंदो इलाही सारो अच्छा अच्छा अलाए मां जो कंद बंद कुटींदा हा हा हिकिड़ी कंधी हूंदी ॿुधाईंदा आहिनि कंधी हिकिड़ी हूंदी वॾी जेको अचे कंद कुट कंधी हिकिड़ी हूंदी उन ते भोग थो कयां तारीख़ सां मज़ाक कनि हथ चुरांदा न हे भोग आहे मथां मथां पोइ इहा वरी कटे क्लिप वरी चवनि था इरशाद जागीरानी ईअं पियो चए साईं माण्हू कलम लॻी वञे वरी इहो कट करे इतो ई रखंदा माण्हू कलम लॻी वञे साईं हा वैसे कंदकोट हिकिड़ो सुठो शहर आहे तव्हांखे कंदकोट में जेके असांजूं खाइण पीअण जूं शयूं आहिनि तमामु सुठियूं मिलंदियूं तव्हांखे छेलो ऐं मच्छी तव्हांखे फर्स्ट क्लास पाणी छो थो करे मां कंदकोट बस स्टैंड ॾाढी भली आहे तो जेको आहे न मां हिकिड़े भेरे बड़ी खुलास बस टर्मिनल हा बस टर्मिनल ॾाढो ज़बरदस्त आहे बिल्कुलु माशाल्लाह पार्क बि असांजो फर्स्ट क्लास आहे ऐं मच्छी तव्हांखे छेलो तव्हांखे ऐं कुहड़ जो गोश्त थींदो आहे सब्जियूं उते पंहिंजूं ऐं पसे गिरदा में फ्रूट्स वग़ैरह जेके आहिनि उहे कुझु आहिनि पर उहे इलाइक़नि जा आहिनि पर खाइण पीअण में इहे शयूं असांजूं तमामु खीर तव्हांखे मखण अछो गिहु सम्झो था प्योर मिले थो क्या बात है सर हा सर उते आहे कंदकोट में मुंहिंजे ख्याल में मास्टर लियाकत बरोही बि सिंगर आहे न उतां जो हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे सभु शयूं तव्हां ॿुधायूं जाॾे काॾे मिलनि थियूं मच्छी बि आहे सभु आहे उते कंदकोट जी ख़ासि पंहिंजी शइ कहिड़ी आहे पंहिंजी शइ इलाही मिठाई बि फर्स्ट क्लास आहे उते ठहंदी आहे तमामु सुठी ऐं कंदकोट शहर में बेसिकली जेके कैप्स आहिनि टोपियूं आहिनि इहे ॿाहिरां खां जितां बि अचनि थियूं पसे गिरदा बि ठहनि थियूं असांजे इलाइक़नि में टोपियूं तमामु प्यारियूं आहिनि असां सिंधी टोपी ऐं अजरक त अचे थी पई उहा त हैदराबाद में तक़रीबन हे जेके माण्हू टोपियूं पाराइनि था हिक ॿिए खे सभु कंदकोटी आहिनि माना उहो ॿियूं वरी क्लिप कटे रखंदा हुआ पाण इहे सभु कंदकोट जे करे ईअं खणी चऊं न माशाल्लाह कंदकोट असांजो नंढो शहर आहे पर उनमें तमामु हिकिड़ियूं इहो सफ़ा एतिरो नंढो शहर आहे ॿुधायो नंढड़ो आहे बिल्कुलु तालको आहे मां सम्झां थो तव्हां 10 मिंटनि में राउंड हणी वठंदा हुए पूरे बाउंड्री में यानी कि सर्किल में 10 मिंटनि में पर उते तव्हांखे वैरायटी हर शइ तव्हांखे सुठी मिलंदी नंढे शहर में वाह वाह ॾाढो सुहिणो साईं ॾाढो सुहिणो फनकार कंदकोट जा कहिड़ा कहिड़ा मशहूरु आहिनि भला कंदकोट जा फनकार आहिनि हिकु त सईद राशिद अली शाह आहे इलाही सारा आर्टिस्ट आहिनि मास्टर लियाकत बरोही हा उहो झटपट जो आहे अच्छा झटपट जो उहो लियाकत लतीफ़ी ठीकु आहे बहरहाल फनकार इलाही सारा आहिनि असांजो दोस्त आहे यूसुफ पोइ उते वियो उते महिमानी का हुनखे सुठी का थी पोइ कंहिं वरी चएसि त कंदकोट वरी न मोट ॾे इहो चवंदा आहिनि जाॾे साईं ॻाल्हि इहा आहे वरी न मोटारो त न आहे पर ईअं आहे माण्हुनि जे ज़हन में इहा शइ हूंदी मां पाण जॉब बि आहे मुंहिंजी सब इंजीनियर बिल्डिंग्स में असां वटि जेके ऑफिसर ईंदा पोइ उन्हनि घर को चवंदो आहे कंदकोट वञे थो ॾाढो ॾुखियो थी पोइ वरी चौका त तमामु पोइ कंदकोट जॾहिं ईंदा न पोइ जॾहिं चवंदा त बाबा न ईंदो पहिरियों बाबा मां न ईंदुमि ड्यूटी न कंदुमि केरु अचे अचण खां पोइ मिंटां करेसि न बाबा कंदकोट भलो आहे पोइ वरी ट्रांसफर न बाबा मिंट में रोकराए ट्रांसफर ॾिसो न ज़ाहिर तव्हां ॾिसो हा तव्हां ॾिसो इनशाला तव्हांखे सुठी उते मोहबत मिलंदी ओताक सिस्टम आहे ऐं प्यार मोहबत आहे ऐं रिसेंटली हिकिड़ो मूं गानो कयो हली आहे हिकु भेरो कंदकोट में ॾाढो सुठो फेमस थियो अलाए मूं ॿुधो आहे होटल ते संगत खे विहारे चवंदा आहिनि बचायूं खणी आ न इहा इहो ॿियो को हुजे शहर वग़ैरह सवाल ई पैदा न खणी अचूं ईअं थी नथो चांहि में चांहि जी ॻाल्हि त वॾे आहे तव्हांखे ओताकनि ते विहारींदा त असां कचहरियूं कंदा तव्हां सॼी राति इहे बैत इहे ॻाल्हियूं आहिनि ओताक साईं तव्हां जेतिरे जाॻो वाह 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 साईं तव्हां मोहबती माण्हू आहियो सर प्यार कंदड़ माण्हू आहियो सो प्यारो माण्हू रुसी वेंदो आहे त हुनखे परचाईंदा कीअं आहियो आहे आहे को तरकीब ॿुधायो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त प्यारे खे रुसण ई न ॾियो प्यार जेको प्यारो आहे त हुनखे रुसण ई न ॾियो असांखे प्यारो आहे असां हुनखे थोरी प्यारा आहियूं उहो रुसी वेंदो आहे पर जे न त पोइ मिड़ई प्यार करे वरी हुनखे पोइ परचायो गिराठड़ी पायोसीं पोइ हुनखे परचायो हा ॿियो ईअं ई थींदो हिन में त हाणे उहो उमिरि थोरी आहे जो एॾे प्यार सां चओ था को माण्हू तव्हांखे ईअं चवंदो आहे त साईं तव्हां ई चओसि भला परचाए वञे वाह वाह साईं कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो ऐं सो ऑन एयर हाणे ईअं न कयो महाराज हुन जीअं तव्हां अॻ में ॻाल्हि कई त वरी इतां ई न रखे त चई वरी को कलम न लॻी वञे भला असांजी जेको आहे सो भाॼाई चऊं भला तव्हां हा यस उनखे कीअं परचाईंदो नाराज़ थींदी आहे उहा नाराज़ मूंसां एतिरो कोन थींदी आहे
ऐं उहा एॾी सची ॻाल्हि इहा आहे त उहा एॾी सुठी आहे जो दिलि चवंदी आहे त अहिड़ी ॿी बि हुजे, ऐं अहिड़ी ॿी बि हुजे, ऐं पर इहो भउ थो थिए त अहिड़ी न निकिती त पोइ मां मारियो वेंदुसि। साईं टीवी हिन वक़्तु ॾिसंदी हूंदी ऐं तव्हां जीअं वेंदो तव्हांजी ख़ातिर तव्हां लाइ सुठा अला करे टीवी न ॾिसंदी हुजे। वाह वाह वाह, हा न साईं, वाह वाह, हा वॾियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि त हींअर जे वरी पोइ साईं जो साईं इरादा असांजे लाइ ठीकु कोन अथव, सो साईं ईअं न कयो। वाह वाह। अच्छा जफर भाई, फ्यूचर में क्या अभी सोचा है? क्योंकि रिटायरमेंट के बाद क्या फ्यूचर, क्या कुछ होता तो नहीं है लेकिन फिर भी सोचना पड़ता है। बच्चों के लिए किया हुआ है, कंपनी है सिक्योरिटी गार्ड्स की, वी आर प्रोवाइड द सिक्योरिटी गार्ड एंड बॉडी गार्ड्स। अच्छा, तो सिक्योरिटी गार्ड्स की हमारी कंपनी है, हमने खोली हुई है, ये तो अच्छी बात है। सिचुएटेड ऑफ मैन शारा फैसल, अच्छा, और एफटीसी बिल्डिंग के बराबर में। अच्छा, और बस ये कर रहे हैं, बस दाल दलिए चल रहा है। सही सही लग गया तो नाम भी बता दे सर, बिल्कुल क्यों नहीं सर, अलामान सिक्योरिटी सर्विस। अच्छा अच्छा, अलामान सिक्योरिटी सर्विस, आपका भी काम हो जाए बस वो तो अल्हम्दुलिल्लाह ऐसे ही है। सही सही। सर कोई मैसेज ॾियणो चाहींदो आखिर में? सर मैसेज इहो आहे त मां फ़नकारनि जे हवाले सां इहो त ऐं जीअं अॻु में अर्ज़ु कयो त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे कल्चरल विंग तां मां उन्हनि खे जमा कयां पियो ऐं कोशिशि करियां पियो त उन्हनि जे कमु अची सघां। ॿियो इहो आहे त मां पंहिंजे चेयरमैन केपीटी साहब खे रिक्वेस्ट कंदुमि त सर असांजा ड्यूज़ ऐं सिंधी ऑफिसरनि सां ज़्यादती बंदि कयो। आप जो कर रहे हैं ये बहुत ये सेक्टेरियन बुनियादों पे कर रहे हैं, एंड मिस्टर अली जैदी साहब आप सेक्टेरियन बुनियादों पे काम कर रहे हैं। यस, आप केपीटी में सिंधियों के साथ जो कर रहे हैं वो गलत कर रहे हैं, आप ये ना करें। और सिंध के अवाम को मैं कहता हूँ कि अली जैदी इज नॉट सिंसियर विद सिंधी पीपल। थैंक यू। जफर साहब आपका कोई मैसेज सर? सर बहुत शुक्रिया सर, ने बहुत अच्छी बात कर दी, सारी खत्म कर दी, बहुत अच्छा मैसेज। यही मैसेज था, बस यही मैसेज सही है। वाह वाह। अगर आपको कोई मैसेज अपना याद आ जाए तो मेरे नंबर पे मैसेज कर दीजिएगा। जरूर जरूर जरूर। ठीक है दादा। साईं अवान साहब, जी साईं, इरफान साहब वरी महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हांजा, तव्हां कंदकोट खां सीट जी करे असांजे प्रोग्राम में आयो, माशाल्लाह ॾाढो सुहिणा लॻो था, तव्हां खिलो छो था वाला। आख़िर में को सुठो को ईअं भलो कलाम असांखे ॿुधायो त चवंदा आहिनि त महफ़िल खे मथो छॾिजे न, ईअं मतल महफ़िल हुजे। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी। आरफानो बोल ॿुधाईंदासीं। ऐं असांजो हिकिड़ो दोस्त आहे काशिफ नालो त सुमरो आहे, उहो प्रिंटिंग बि कंदो आहे, फोटोग्राफी बि कंदो आहे, ऐं पंहिंजो फर्स्ट क्लास कंपोज़िंग कंदो आहे। तव्हांजी तस्वीर ठाहे मां चयो हाज़ुर बा उनखे गिफ्ट ॾींदुमि, पर हाणे कढाए न सघियुमि प्रिंट। अच्छा, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम तव्हांखे उहा या तव्हांजे व्हाट्सएप कभी फर्स्ट क्लास ताईं माना ॿिए चकर बि ईंदो। बिल्कुलु ईंदा त छो न ईंदा, हाणे ॿियो प्रोग्राम स्टार्ट थियो रिसेंटली, ॿुधाए पियो त उहो कंदासीं। न न तव्हांजे लाइ साईं इहो स्पेस में छॾे न त तस्वीर जी हूंदी त वरी ईंदुसि त पोइ प्रेज़ेंट कंदुसि। तव्हांजे लाइ असां वटि खोड़ सारियूं इज़तूं मोहबतूं, मौला सलामत रखे। मोहरम साईं तव्हांजा लख थोरा, वॾी महिरबानी। ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए। सो ज़फर चयो त आख़िर में कोई अहिड़ो प्यार वारो शेर बि ॿुधाए साईं। हाणे मूंखे शेर अॼुकल्ह यादि घटि रहंदा आहिनि, पर वरी बि तव्हांखे ॿुधायां थो त कमकार किथे रखिजे, संसार किथे रखिजे। कमकार किथे रखिजे, संसार किथे रखिजे, धोखा जे रखूं दिलि में त पोइ प्यार किथे। कमाल हा, पोइ इहो प्यार खे खणी उहो घर जेको जारो हूंदो आहे न, जे अॼुकल्ह माण्हू टच बटन ते नको अथनि उहो जारे में रखी था अचनि, घर वञी वरी हणी था छॾनि। वाह 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 साईं वाह। प्यारी तकलीफ़ तव्हांजी साईं। हाणे ॻाल्हि इहा आहे त तकीर वधी वेंदी, मोकिलायूं, प्रोग्राम जा लम्हा पूरा थिया आहिनि, डायरेक्टर चए थो हाणे मुंहिंजा पर था सड़नि। सो हिते जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, दिया ख्वाजा ऐं इरशाद जागीरानी असीं मोकिलायूं था, मोकिलायूं न, कॾहिं तव्हांजी दिलि चए थी न वेठा हुजो। सची ॻाल्हि आहे जी, सफ़ा 100%। माशाल्लाह दिया ॾिस केॾो सुठो पई खिले। सो पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो, जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। हयाती बख़ैर। सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। सो टेक केयर। जीअं लतीफ़, जीअं मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई।
घड़ियां हो पापा ज़ेबा पैरां विच कड़ियां पापा ज़ेबा पैरां विच कड़ियां पायल नू छमकाओ मैं आया मुख वेखण लई पायल नू छमकाओ मैं आया मुख वेखण लई आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण सोना आया मुख वेखण आया मुख वेखण गुंडे खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण लई सब्ज चोला रवा है नूरी सब्ज चोला रवा है नूरी ओ सब्ज चोला रवा है नूरी सब्ज चोला रवा है नूरी नाल मोतियां ते चढ़ाओ मैं आया मुख वेखण लई नाल मोतियां ते चढ़ाओ मैं आया मुख वेखण लई आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण सोना आया मुख वेखण आया मुख वेखण गुंडे खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण लई गुंडे खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण लई सचलदा मालूम तैनू हाल सचलदा मालूम तैनू ओ हाल सचलदा मालूम तैनू हाल सचलदा मालूम तैनू अल्लाह लगता अलाओ मैं आया मुख वेखण लई अल्लाह लगता अलाओ मैं आया मुख वेखण लई आया मुख वेखण 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 गुंडे खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण लई गुंडे खोल